अदा अदा मूं तोसां सुई धागे जी गाल कई हुई पर तो अदा अञा ताईं को जवाब ही ना ॾिनो। बेली असांजी जिंदगी जा उॾड़ियल पहा सिबण जे लाइ सुईअ में धागो विझी छॾ अदा, सुईअ में धागो विझी छॾ, न त अदा असांजो अंग उघोड़ो रहिजी वेंदो। अदा मूंखे तुंहिंजे ॾुखनि जो अंदाज़ो आहे, आख़िर भाउ आहियां तुंहिंजो। अदा तूं मुंहिंजो भाउ आहीं पर ईअं सम्झ पीउ बि आहीं, छो त वॾा भाइर पीउ जी जाइ ते हूंदा आहिनि। उहो त आहे पर यार मां तोखे छा ॿुधायां, छा ॿुधायां त हिन घर में न रिश्ते जे लाइ को राज़ी ई न आहे। छा तूं छा थो चए अदा? रज़िया त नंढपण खां ई जानूअ जे नाव थियल आहे। अदा अदा इहा ई त उहा पुल आहे जेका असांजे रिश्तनि खे मिलाईंदी रहंदी। उहो त सही आहे पर यार मूं तोखां बि छोकिरी नाव कराई हुई, साथ हाणे रही कोन्हे का। जे रज़िया मां तुंहिंजे पुट खे थो ॾियां त पोइ मूं वारे पुट रमज़ू जो छा थींदो? हा अदा मूं बि न्याणी रमज़ूअ जे नाव कई हुई पर पोलियो जा फुड़ा न पीआरण जे करे सा त माज़ूर राह रबानी थी। अदा इहो त अलाह जो सॾु हुयो, भला ॿुधाए इन में मुंहिंजो कहिड़ो कसूर? अदा मां छा थो करे सघां? मां त तोसां न इक़रार थो करे सघां न ई वरी इनकार, न ई वरी इनकार। बाबा बाबा हाँ apa malam siapa je bang? पुत्र कुछ भी ना का गाल न हुई। ना माँ बुढ़ा पो माँ सब बुढ़ो नहीं। बाबा बाबा apa malam bang? रज़िया के खेरी दो। रज़िया के खेरी दो? रज़िया तो मुझे पुत्र जानूअ जी आ। पोइ जानूअ खे ॾींदो न। ऐं पोइ मुंहिंजे पुट जी शादी थींदी। शादी थींदी मुंहिंजी बाबा मुंहिंजी शादी कराईंदे। हा पुत्र बाबा मुंहिंजी शादी थींदी हा पोइ अम्मा बि ईंदी न? हा पुत्र ज़रूर ईंदी। हा अम्मा ईंदी अम्मा ईंदी बाबा मां ॻाल्हि कयां सिधी अम्मा ईंदी नी पोइ मां काॾे बि न छॾींदोमांसि। हा जाॾे बि वेंदी नी मां पोइ कंदी वेंदोमांसि। हा न पुत्र न ईअं न चओ, तूं न अलाह करे मां हलियो वञा। छो तूं छो वञे तूं पंहिंजी मां सां वेंदो कर हल। मां वेंदुमि नी पंहिंजी मां सां, हर को पंहिंजी मां सां वञे। हा पुत्र हाणे हल त मां तोखे होटल ते चांहि पीआरियां। हा चांहि पीआरींदे पोइ भाउ ओ होटल ते वरी पोइ मां चांहि में पापो बोरे खाईंदो मां। हा भाउ खाए चांहि अच। पोइ न चवंदा आहिनि माण्हू चोखा न कनि वरी रोज़ वरी माइदो आहे न चवंदा पुत्र हाणे अच। पापा खाईंदुमि ॿई ईअं बोरे खाईंदुमि जहाज बि चवंदो आयो। सदोरी वरी बि सोची हा बस फैसलो करण खां पोइ सदोरी जी जुती बि न आहे सोचंदी। ओहियो औरतुनि खे कुड़ी में यकुल थींदो आहे। खबरदार जो ॿीहर ईअं चयो अथई ॿुध उहे ई आया हूंदा अधे वटि कुझु ॻाल्हियूं करणियूं आहिनि। जेकॾहिं हली थो त ठीकु आहे न त मां पाण वञा ई थी। ऐं उन ॻाल्हियुनि जो छा थींदो जेकी पत्थर जी पीठ बणियल आहिनि? इहे पुराणा पत्थर पाण वटि रख न आहे रखणी मूंखे तुंहिंजे भाउ सां। कन खोले ॿुध तूं हली थो त ठीकु आहे न त मां वञा ई थी। छा थो सोची? इन्हनि खे छा आहे मां
ही त ॼमंदे ॿारनि खे बंधणनि में परणाए था छॾनि। इन्हनि जे लाइ ज़िंदगी शायदि हिन हिकिड़े ॾींहं जो नालो आहे। पर बाबा महिरबानी करे ॿारनि खे नंढपण में परणाइण बंदि कयो, न त तव्हांजी औलाद तव्हांजे फ़ैसिलनि खां इनकार कंदी। जेको अॼु मां बि कयां थी, मूंखे न आहे क़बूल तव्हांजो ई फ़ैसिलो। हल सदोरी, हल। हल जानू, ओ पुट जानू, छा थियो आहे चाचा? पुट रज़ा, जानू अलाए काॾे आहे, लभे ई नथो। चाचा वियो हूंदो पीर ते, बास जूं शयूं वेही खाईंदो हूंदो, ॿियो काॾे वेंदो? हा पुट, पक उहो पीर ते हूंदो। एठो अची वियो बाबा। पुट जानू, हाँ बा, काॾे वियो आहीं अबा? अबा वो तो जो चो त वो शादी तो करे, वो मां सोचो मां कमाए चानी। जानू आई कमाइण? हाँ। चाचा मूं चयो न त ही पीर ते वेठो शइ खाईंदो हूंदो। ओ साईं ते तो हुयो नहीं उते। पोइ पुट कहिड़ो कमु करे आहीं अबा? अबा मां न वो साईं दर ते वेठो हुम, अबा पोइ मां ईअं न मां पंहिंजे लिखी ईअं पाण अलाह अलाह पोइ कयां, अबा पोइ कोई अचे कोई 5 पोइ रखी ने को 10 पैसा पा ॾियनि माण्हू। पोइ पोइ मां कमायो नी, पोइ मां कमाए आयो मां बा शादी खां पोइ बि आहीं अलाह अलाह कंदुमि बसि। चइबो त हाणे तूं पिन ते? हा अरे तूं इहो पिनण कीअं कयो आहे? ॿुधाए, वाह जो पीउ जो नालो तो कढाए। तूं परे थी पुट, त अॼु मां हिनखे सने बुअ मो कढां। चाचा कुझु न चओसि, मां सम्झायांसि थी। ठीकु आहे पुट, हे चकर त तुंहिंजे करे माफ़ कयांसि थो। पर जानू कन खोले ॿुध, जेकॾहिं ॿीहर ईअं कई न त असल खल पुठीअ तो लाहे छॾींदुसि। बस हाणे बस कुठी हेॾे अची वे, हेॾे अच। मूंखे ॿुधाए कोन ईंदो तूं? वे मां वेठी आहियां। भला कमाई जा पैसा कॾहिं कई? जेको कमायो उन मानी मां असांजी शादीअ जी बास बासी उन जी शइ बि विराई। हाँ ऐं तुंहिंजे लाइ हीअ शइ बि वठी आवां, शादीअ जी बास जी शइ अथई। हा साईं ते चरियो इहो छा करे आई? बासूं त उम्मीदनि जी लाट हूंदियूं आहिनि, ऐं तुंहिंजी मंज़िल में मुंहिंजी ज़िंदगी जी का लाट नाहे, का बि लाट नाहे। तूं छॾ, मां बि कंहिंखे थी सम्झायां। खेड़ा हे तुंहिंजे लाइ मां उतां वठी आयुमि। सभिनी मायुनि खे पातल हूंदो हुयो न, तूं चए पई न मां माई आहियां। हे तुंहिंजे लाइ वठी आवां। जा भाग खुलिया आहिनि मुंहिंजी धीअ जा। वांड जो वॾेरो त शहज़ादो आहे, शहज़ादो। अम्मा छा थियो आहे? धीअ तुंहिंजो रिश्तो करे आया। हाणे तूं महलनि में रहंदी आहे, महलनि में मुंहिंजी धीअ शहज़ादी थींदी। मिठाई बि वठी आई आहियां, ठीकु आहे? शुद्ध को वञा पंहिंजी धीअ तां। ॾिस जानू, मूं न चयो त मुंहिंजी क़िस्मत बदिलंदी। ॾिस मुंहिंजी क़िस्मत बदिलजी वई आहे, मां हाणे वॾेरी थी वई आहियां, वॾेरी।
रजू रजू मिठाई तो मां पे बची है रजू मैं ऐसे पास ही मिठाई थी रजू मिठाई मां भी बची है रजू मां भी बची है ॾे ख़बर पुट छा थियो हिन चरे जो मां त चवां थी नांग बि मरी ऐं लठ बि बचे तूं घबराए न मां ॻोठ जे हरणी ॿारनि खे 10 रुपया ॾेई आयो आं बसि सिर्फ़ु जीअं चरियो साम्हूं आयो न असली चरियो चरियो करे ढीड़ाए ढीड़ाए मारींदसि सची तुंहिंजो कसम ईअं कजांइ अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम मामा काथे आयो मामा तव्हांजो राऊं ॾिसी ॾिसी थकी पिया आहियूं तू न घबराए भाणे जा मां अची वियो आहियां हाणे तुंहिंजूं सभु उमेदूं पूरियूं थींदियूं अदी ही वटि तुंहिंजी अमानत पूरा 5 लख अथई घणे खण अदा घणनि जी कहिड़ी ज़रूरत आहे तव्हांजे सिर जे मथां गौर करे छॾियां अमा मूंखे बि त ॾे मां बि त ॾिसां पैसनि में मज़ो कीअं हूंदो आहे अदी हाणे अचूं असली ॻाल्हि ते जी जी वॾेरे पैसा बि ॾेई छॾिया हाँ हाणे वॾेरो चवे थो रज़िया मूंखे 2 ॾींहंनि में ॾेई वञो रज़िया 2 ॾींहंनि में छो अदा ॼंजी न वठी ईंदो छा अदी चरी या का ॾाढी चरी मुंहिंजी मिठड़ी अदी हू भला हिते छो अचनि हुननि पैसा ॾेई छॾिया मतिलबु त उहे पैसा बि तूं उन्हनि ते खपाई न अदी न हू वॾेरो आहे वॾो वॾेरो आहे पूरी वांढ जो वॾेरो आहे हू चवे थो मुंहिंजी भेण त मुंहिंजी शादी मुंहिंजी हवेलीअ में थिए जित वॾी धूमधाम सां थींदी वॾेरनि जा महिमान बि वॾेरा ॼञ बि वॾेरगी ॿुधाए उहे कीअं ईंदा हिते ठीकु आहे अदा जीअं तुंहिंजी मर्ज़ी मामो सही थो चवे अमा उते ई त हाली शादी करायूं न हूअं बि ॼणी त आहे न असांखे सही आहे इहो ई ठीकु आहे रखां थी पोइ वठजांइ इहो अदी जी अदा मतिलबु त कुझु जे 50,000 खनि खई वचिजो त ख़र्चो त थींदो न 50,000 हा 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 अदा खणी ईंदमि तव्हां को बि उल्को न कयो मां खणी ईंदमि पैसा ठीकु आहे दी हा अदा ख़ुदा हाफ़िज़ ख़ुदा मामा असांजी पारत हुजे दिलि चाहे कर भाणे जा तुंहिंजूं सभु उमेदूं पूरियूं थींदियूं हलाए अॻिते हलो त लही अंदरि था ॻणियूं पैसा हा हा हेॾे काॾे हुनजो घर आहे हेॾे तो सुठो नाहे कयो अदा तो सुठो नाहे कयो तूं रत जे रिश्तनि खे टोड़े ऐं वरी धारनि खे विच में विहारी विसारे छॾे उहे ॻाल्हियूं उहे वाइदा उहे कसम तूं त अबे जे क़बर जो बि भरम न रखियो अम्मा जी थन जो मान बि न रखी ये परायो करे छॾी अदा ये परायो करे छॾी अदा सुभाणे जी 10 खां जे अॼु छुगोसीं त सुठो थियो हूअं बि हाणे असांजो ॻंढापो नथो हली सघे छो न हली सघूं अदा छो न हली सघूं छो जो तुंहिंजे पुट में शादीअ जो अखर ई न आहे न न मुंहिंजो पुट चरियो न आहे
मुझो पुट सियाणो आ चरियो नाही चरन के अञा सिंह थींदा आहिनि उहो चरियो आहे चरियो मूंखे सॼी ख़बर आहे ऐं तोखे बि ख़बर आहे त तुंहिंजो पुटु चरियो आहे मां पंहिंजी धीअ जो संग कीअं ॾींदसि तुंहिंजे पुट खे ही चरियो न आहे त ॿियो वरी छा आहे हाँ न इहो चरियो आहे हिन वीचारे खे त इहा बि ख़बर न आहे त हिन जी मां मरे वई आहे त हिन जी मां हज ते वई आहे हज ते अदा टांडनि जे मच मथां असांजे कचनि धागनि जा रिश्ता नथा हली सघनि असांजे रत जा रिश्ता सिर्फ टुटी न आहिनि पिया पर सड़ी विया न पुट तू चरियो न आहे मरी वई आहे बाबा न पुट न पुट तुझी मां मरी वई आहे अरे तुझी मां मरी वई आहे पुट मरी वई आहे न पुट न पुट तुझी मां मरी वई आहे मां तुझी मां मरी वई आहे अरे तू तो सभा को चरियो आई मरी वैया तू समझे छो न तो तू तो सभा को चरियो आई मुझी मिठी मुझी जी जल तुझे आदो चुकी तुझे